नाज़रीन, अवांखे ख़बर ॾी त इलेक्शन कमीशन में इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी जे हवाले सां अवांखे अपडेट कयूं पिया। इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी मेंबर निसार दुरानी जी सदारत हेठ 4 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी जा मुआविन वकील इलेक्शन कमीशन में पेश थिया, जॾहिं त मुआविन वकीलनि इलेक्शन कमीशन खे केस जी ॿुधणी मुलतवी करण जी इस्तदा कई आहे। अवांखे अपडेट कयूं त इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 1 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं त इलेक्शन कमीशन में इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी आहे। अवांखे ॿुधायूं त इलेक्शन कमीशन जे मेंबर निसार दुरानी जी सदारत में 4 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई आहे। इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 1 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी जा मुआविन वकील इलेक्शन कमीशन में पेश थिया। इलेक्शन कमीशन में इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तौहीन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी थी आहे। अपडेट कयूं पिया। अवांखे ख़बर जे हवाले सां इलेक्शन कमीशन में अहम केस जी ॿुधणी थी, जॾहिं त मुआविन वकीलनि इलेक्शन कमीशन खे केस जी ॿुधणी मुलतवी करण जी बि इस्तदा कई। इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 1 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। अवांखे अपडेट कयूं त इलेक्शन कमीशन में इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KT न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर जी। इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन में सीनियर मेंबर निसार अहमद दुरानी जी सदारत में इलेक्शन कमीशन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी के खिलाफ तौहीन इलेक्शन केस जी ॿुधणी कई आहे। उन मौक़े ते मुआविन वकील पेश थियो आहे, जंहिं हिकु भेरो ॿीहर जेको केस जी ॿुधणी मुलतवी करण जी इस्तदा कई आहे। इलेक्शन कमीशन खे ॿुधायो त इमरान खान जेको आहे उहो उनजी तबियत जो सेहत ख़राब हुजण जे करे पेश न आहे थो। KPK जो मेंबर आहे इलेक्शन कमीशन में इकरामुल्ला खान, उन्हनि चवणो आहे छा वॾनि माण्हुनि जी ज़िम्मेवारी न आहे त अदालत में पेश थियनि, जंहिं ते वकील जो चवणो त सीनियर वकील हिन केस में जेको सो दलील ॾींदो, उन्हनि जे करे थोरी मोहलत ॾिनी वञे। इमरान खान ज़ख़्मी आहे ऐं सीनियर वकील ई सॼी सूरत हाल खां आगाह करे सघे थो। उन ते इलेक्शन कमीशन चवणो आहे त ईअं त बार बार जेको सो न ईंदा ऐं अवां जे ख़िलाफ़ जेको सो कार्रवाई करणी पवंदी। अॼु जेका असांजी ॿुधणी मुलतवी था करियूं, ईंदड़ ॿुधणी ते समूरा जेके आहिनि उहे माण्हू पेश थियनि। इलेक्शन कमीशन 1 फरवरी ताईं इन मामले जी ॿुधणी मुलतवी कई आहे। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।